أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الذي دل على ذاته بذاته مجيدا لم يزل حميدا لا يزال كبر في توحيده وعظم في سلطانه الصلاة والسلام على الأمين الرحيم سلطان الأنبياء الزهراء المصطفى محمد ثم الصلاة والسلام على أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كتابه المحكم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم لولا علي لما كان لفاطمة كفر على وجه الأرض الواحد परवरदिगार आलम सभी मोमिनीन जो इन मुक़द्दस मकाम खानवाद इस्मत व तहारत बिलख़ुसूस ज़िक्र सय्यदा फ़ातिमा ज़हरा में हाज़िर था। तमाम तर मोमिनीन की तरफ़ा की इंतज़ाम एहतमाम शायद सफ़र मातम संपढ़ने वाले की पढ़ाई खुदा बंदे आलम का बारगाह में कबूल खुदा बंदा जकी मुमिनीन व मोमिनात परेशान हाल हैं उन सभी जो परेशान दूर फरमाए असां सभी जे मथां पंहिंजो ख़ुसूसी लुत्फ़ करम फरमाए पंहिंजे रहमतन बरकतन जो नुज़ूल फरमाए इत्तेहाद व वहदत जे दौलत सां माला माल फरमाए नफ़रत दूर फरमाए खुदा बंदा तो अज़मत जनाब फ़ातिमा ज़हरा जो तमाम तर मोमिनीन व मोमिनात बिलख़ुसूस हाज़रीन जो दीनी दुनियावी शरई नेक हाजतन पंहिंजी बारगाह में कबूल जिन जो दुआओं मुझे ज़िम्मे आहिनि पंहिंजी बारगाह में मुस्तजाब फरमाए बुज़ुर्गान उलमाए हक़ा जो सायो असांजे सरनि ते मुदाइम फरमाए जवाननि खे जवानी बख़्शे ॾे खुदा बंदा बारहं आका जे रूह में ताजील फरमाए इमाम जी असहाब व अंसार में शुमार फरमाए इमाम जी ज़ात अक़दस की असां सभिनी खां खुशनुम राज़ी फरमाए असां सभिनी जो ही तमाम तर दुआऊं पंहिंजी बारगाह में मुस्तजाब फरमाए दुआउनि जे क़बूलियत जे लाइ हिकु दफ़ो बुलंद आवाज़ सां जिंदा व सलामत हुजो आबाद व शाद हुजो सवाए गमे ज़बैन जे कोई भी गम न ॾिसो गुज़ारिश मां कदम कई असांजी गुज़ारिश मां अॼु बि कयूं थोरो तव्हांजे कहीं वो जवान आयो भले थोरो हीअं तसली अचे असांजे सिंध ऐं पाकिस्तान जो माहौल कुझु मुख़्तलिफ़ आहे अहिड़ा तरह जंहिं नमूने सां बेगो था ईअं ईरान ऐं इराक़ मुजतहिदीन जे दफ़ातर में ऐं उतां जे इमाम बारगाहुनि में मुमिनीन बि हूंदा आहिनि पूरी हीअं सिंधी कदार कई सां वेठा हूंदा या वरी ठोलनि जी जॻह कई मजलिस जो पंहिंजो हिकिड़ो माहौल हूंदो आहे पंहिंजा तौर तरीक़ा व आदाब हूंदा आहिनि वेहण जो सिलसिलो हूंदो आहे कोशिशि इहा ई कयो मां त तव्हांजो ख़ादिम आहियां मां तव्हांजो पंहिंजो आहियां लफ़्ज़ हिकिड़ो जीअं इस्तेमालु था कयो साईं घर जो भाॼी ॿाहिरों जेके मौलाना साहिबान अचनि था थोरी महिरबानी इहा कयो
हौसला अफजाई भी कयो ऐं जेको दरमियान में फ़ासिलो आहे या जेका जगह छॾियल आहे इहा जगह छॾियल न हिकु दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले कल बि इहो ई फरमान तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयो हुयो सरवर अंबिया जो तो जेकॾहिं अली न हुजे हा त रूए ज़मीन ते ज़हरा जी बराबरी करण वारो कोई भी न हुजे। वाह वाह वाह। करो के मजमे वजो के मजमे में भी थोड़ो फर्क आहे पर जेके भी आयो मुझे लाइ काफ़ी आयो अरे मुंहिंजा मञण वारा आयो बुखल जो मुज़ाहिरो न कंदव ईद आई आहे बुखल जो मुज़ाहिरो न कंदव। हदीस कुदसी खुदावंद आलम फरमाए थो लौला का लमा खलक़तुल अफलाक आम तौर पे इहो ही जुमलो पढ़ियो वेंदो आहे। खुदा फरमाए थो मुंहिंजा महबूब तू न हुजे हा त ही काइनात न हुजे। वाह वाह बेशक बेशक इन जुमले जी अहमियत ॿुधाए थी त ही सॼी काइनात जेका वजूद में आई आहे मोहम्मद जे सदक़े हाणे जेकॾहिं थोरो इन जी वज़ाहत तफ़सील में हलूं तू न हुजे हा काइनात न हुजे हा काइनात में छा छा नथो अचे मोहम्मद जे तू न हुजे हा ज़मीन जो फर्श न हुजे हा आसमान जो शामियानो न हुजे हा मोहम्मद जे तू न हुजे हा त न सिज हुजे हा न चंड हुजे हा मोहम्मद जे तू न हुजे हा त अर्शो कुर्सी न हुजन हा लोहो कलम न हुजन हा मोहम्मद जे तू न हुजे हा त 1 लख 1 घटि 24,000 नबी न हुजन हा 313 रसूल न हुजन हा। कायनात के वजूद बख्शो तुझे सदके से ये आसमान बनाया है तुझे सदके में ये जमीन उठाई है तुझे सदके में ये सिजो चंद्र बनाया हुआ तुझे सदके में अर्शो कुर्सी बनाया है तुझे सदके में लोहो कलम बनाया है तुझे सदके में आदम के शफी बनाया हुआ तो मोहम्मद के सदके तो क्या बैठा हो नूह के नजी बनाया हुआ तो मोहम्मद के सदके इब्राहिम के खलील बनाया हुआ तो मोहम्मद के सदके इस्माइल के सभी बनाया हुआ तो मोहम्मद के सदके मूसा के कलीम बनाया हुआ तो मोहम्मद के सदके ईसा के रूहुल्लाह बनाया हुआ तब तो मोहम्मद के सदके। नबी के ओहदा नबूवत ते फाइज कयो तुझे सदके रसूलन के रसालत अता कया तुझे सदके औलिया के ओहदे विलायत ते फाइज कयो तुझे सदके हर नबी जे वसीयन के ओहदे विसायत ते फाइज कयो तब तुझे सदके जे मासूम बनायो फमान तब तुझे सदके जे आलिम बनायो फमान तब तुझे सदके अरे जे तू न हुजे हा बेशक तो टमा संगा नहीं लगता जे तू न हुजे हा तो ये कायनात न हुजे हा हाणे आम तौर ते हदीस कुदसी जो फकत इहो जुमलो पढ़ियो वेंदो आहे इन खां बाद ॿ जुमला ॿिया बि आहिनि जेके पढ़िया न आहिनि वेंदा लौला कलमा खलक़तुल अफलाक ओ मुंहिंजा महबूब ओ अब्दुल्ला जा शहजादा वामिना जा दिलरुबा ये तू न हुजे हा ये कायनात न हुजे हा हाणे बार बार जुमलो हदीस कुदसी खुदा फरमाए तो लौला अली लम्मा खलक़तुक जे अली न हुजे हा तो मोहम्मद खे भी पैदा न कया हा। मरहबा मरहबा खुदा ताल्लुक रिश्तो निस्बतूं अज़मतूं थो ॿुधाइण चाहे दुनिया वारनि खे
मोहम्मद तू न हुजे हा या कायनात न हुजे हा के अली न हुजे हा तोखे न बनाया हा हाणे आखिरी जुमलो जे जुमले मां सहरा जी अज़मत वाज़े थींदी तू न हुजे हा या कायनात न हुजे हा अली न हुजे हा तोखे न बनाया हा खुदा तो फरमाए लौला फातिमा तो लमा खलक़तुकुमा जे सहरा न हुजे हा मुस्तफा ने तोखे पैदा कया हा मुर्तज़ा ने तोखे पैदा कया हिक ही वक्त में ज़हरा जो कितनी शख्सियत सां वास्तो आहे ज़हरा जो नबुवत सां बि वास्तो आहे रिसालत सां बि वास्तो आहे त जनाब सैयदा फातिमा तो ज़हरा जो इमामत विलायत खिलाफत सां बि वास्तो आहे जे मोहम्मद की नबुवत समझणी अथई मोहम्मद की रिसालत समझणी अथई त अॻ में बतूल खे समझ जे अली जी इमामत समझण चाहे थो विलायत समझण चाहे थो खिलाफत समझण चाहे थो तबे बतूल पे समझ मोहम्मद की नबुवत ज़हरा को बगैर समझ में नहीं दी मोहम्मद की रिसालत ज़हरा को बगैर समझ में नहीं दी अली की इमामत हुजे विलायत हुजे खिलाफत हुजे ज़हरा को बगैर समझ में नहीं दी हाणे जेकॾहिं ज़हरा के समझण चाहे थो या मोहम्मद के दरवाजे ते झुक या वरी अली के दरवाजे ते झुक ज़हरा के समझण चाहे तो जाहिलन के दरवाजे पे न वञ वाह 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 जिनके खुदा आलिम बनाए करे मोकिलियो आहे उन्हनि जे दरवाजे पे आ तोखे ख़बर पवे त फज़ूल जो मक़ाम छा आहे हाणे पंहिंजे तरफ़ सभिनी खे वरी लॻभॻि ॾेई चई फलाणो बि रज़ी अल्लाह फलाणो बि रज़ी अल्लाह बाबा रज़ी अल्लाह जी माना छा आहे त खुदा हिन खां राज़ी थिए न रज़ी अल्लाह जी माना इहा ई आहे न त खुदा हिन खां राज़ी थिए हाणे जेकॾहिं ख़ुदा राज़ी थिए भला ख़ुदा खे तूं असां झलींदासीं त हिननि खां राज़ी न थी तूं असांजो अलाह ते वसो आहे तूं असां ख़ुदा खे झलींदासीं तूं असां ख़ुदा खे झले सघूं था त भला ख़ुदा तूं असां सां मशवरो बि कंदो ॾिसो मुंहिंजे पासे भला ख़ुदा जो राज़ी थिए न गोग में तो असां को पुछा कंदो छा मशवरो कंदो छा ख़ुदा जंहिंखां राज़ी थिए ख़ुदा खां कहिड़ा पुछा करण ॿार वो जेको हिन सॼी काइनात में जंहिं ख़ुदा बणायो आहे 18,000 मख़लूक़ खे जेको ख़ुदा रोज़ी ॾेई रहियो आहे ओ जेको हिकु दफ़ो कुन चवे त 1000 आलम वजूद में अची वञनि हाणे दुनिया वारे मुसलमान जंहिंखे बि रज़ी अल्लाह चवनि असांखे कोई एतराज़ न आहे पर दुनिया वारनि खे ख़बर ई न आहे त ख़ुदा राज़ी थींदो कंहिंखां ख़ुदा राज़ी थींदो कंहिंखां है बाबा शियन जे मौलवी को न पुछ शियन जे मुजतहिद को न पुछ जंहिंजो कलमो पढ़ंदो आहे उन रसूल खां पुछ सब वेठा आहियो जंहिंजो कलमो पढ़ंदो आहे जंहिं नबी जो उम्मती आहे उन रसूल खां पुछा कर त ख़ुदा राज़ी कंहिंखां थींदो आहे इहो मोहम्मद को फरमाए जंहिंखे दुनिया जे मुशरिकनि बि अमीन ऐं सादिक़ चयो वो मोहम्मद को फरमाए या फातिमा लफ्ज़ ते तवज्जो कजो वो रसूल तो फरमाए था या फातिमा इन्नल्लाह यग़ज़बु लिग़ज़बिके व यरज़ा लिरिज़ाके ज़रा तो नहीं इज्जत वाला नमाज़ पढ़ने ते खुदा राज़ी थींदो हूंदो रोज़न रखने ते खुदा राज़ी थींदो हूंदो कुरान पढ़ने ते खुदा राज़ी थींदो हूंदो हज करने ते खुदा राज़ी थींदो हूंदो उम्रे करने ते खुदा राज़ी थींदो हूंदो
लेकिन हे जेका हदीस पैगंबर या फातिमा अल्लाहु अकबर या फातिमा इन्नल्लाह यग़ज़िबु लिग़ज़बिके यरदा लिरज़ाके ज़रा कुछ अज़मत अल्लाह जे नज़दीक तो जो मकाम खुदा जे नज़दीक तो खुदा तुझे नाराज थियण सां नाराज थींदो आहे खुदा तुझे राज़ी थियण सां राज़ी थींदो आहे हाणे जेकॾहिं खुदा जो गज़ब ॾिसणो अथव त बतूल जे चेहरे खे ॾिसो जे बतूल नाराज त खुदा बि नाराज जे खुदा जी रज़ा ॾिसणी अथई त बतूल जे चेहरे खे ॾिसो हो जंहिंजे खां ज़हरा राज़ी उन खां खुदा राज़ी हाणे वरी दुनिया वारा जो असांजे मथां तहमतूं हणंदा आहिनि मशहूर मारूफ़ जुमिलो मुंहिंजे ॾाढे मरहूम जो ऐं हिन जुमिले जो सवाब हुन जे रूह ताईं पहुचे दुनिया वारनि जी तहमत शिया सहाबिन खे मञींदा ई न आहिनि शिया सहाबिन खे मञींदा ई न आहिनि भला सहाबिन खे मञण जी मान जो हिस्सो आहे छा क़ुरान में लिखियल आहे हदीस में लिखियल आहे या का रिवायत है त जेकॾहिं सहाबिन जो इनकार कयो त काफ़िर बणिजी वेंदव किथे लिखियल आहे छा हदीस जो टुकड़ो आहे छा क़ुरान जी आयत है छा त जे मोहम्मद जे नौकरनि खे न मञिबो वाह 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 त इस्लाम मां निकिरी वेंदा ओ ईमान मां निकिरी वेंदा इहो त किथे ई लिखियल कोन्हे पर हे जेका तूं हेॾी वॾी तहमत अली जे शरीफ़ नौकरनि जे मथां हणे थो जेसी शिया सहाबिन खे मञींदा ई न आहिनि शिया सहाबिन खे मञींदा ई न आहिनि तूं बदतमीज़ आहे तूं जाहिल आहे तो वटि अक़ुल कोन्हे तो वटि तमीज़ कोन्हे तूं हर कंहिंखे सहाबी थो सम्झे तोखे ख़बर ई न आहे त सहाबी चइबो कंहिंखे आहे असांजे मथां त मिंट में कावड़जी वेंदा आहियो असांखे त ख़बर न आहे त सहाबी जी तारीफ़ छा आहे सहाबी जी माना छा आहे भला तव्हां ॿुधायो त सहाबी कंहिंखे चइबो आहे कंहिं सहाबी उनखे चइबो आहे जेको रसूल सां हर वक़्तु गॾु हुजे वाह 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 वास्तो बि ज़हरा जो थोरो पंहिंजो मेयार बुलंद कर कंहिं सहाबी उनखे चइबो आहे जेको हर वक़्तु हर जाइ ते रसूल सां गॾु हुजे मां तुम्हारे भजन हो तो असां शियन जो शिया साहबा जा दुश्मन शिया साहबा जा बेअदब शिया साहबन खे मञींदा ई न आहिनि हाणे रिकॉर्डिंग हले थी न पई या त रिकॉर्डिंग आई अलाही हाणे हे जेका असांजे मथां तहमत थी हली वञे त शिया सहाबा जा बेअदब असां गॾु हलजो तकड़ करण जी बि ज़रूरत न आहे असां गॾु हलजो हे जेका तहमत आहे त शिया सहाबिन जा बेअदब अॼु तव्हांजे हिन इमाम बारगाह अल महदी में हिन मिंबर ते वेही करे पूरी कौम शिया जे तरफां मां इहा तहमत ज़ाहिर थो चाहियां मिटाइण थो चाहियां आहे तहमत इन जी हक़ीक़त काई बि न आहे पर मूंखे तव्हांजो साथ खपे दुनिया वारनि जी तहमत शिया साहबा जा बेअदब शिया साहबा जा बेअदब हे तहमत हे इल्ज़ाम अली जे शरीफ़ नौकरनि जे मथां हाणे मूंखे तव्हांजो साथ खपे मां सां गॾु हलजो अॼु हिन मिंबर तां मां ऐलान थो कयां त जेको सहाबा जो बेअदब उहो कमीनो तव्हांजो आवाज़ खट में वॾे
बेअदब कमीनो अभी जाओ साहबा जो बेअदब ने बड़ी जाओ साहबा जो बेअदब कमीनो साहबा जो गुस्ताख ओयो जो को जुमला चाहिए साहबा जो गुस्ताख वलद सिना ओ सने ओस पास में रहने वाला मुसलमान ओ शम्मे रिसालत या परवाना अजो बुद्ध साहबा जे बेअदब के कमीनो आसान था जाऊं बतूल के बेअदब के कमीनो बचाऊं बेअदब के साहबा जे बेअदब के कमीनो आसान शिया था जाऊं वो मोहम्मद जी दिल जे बेअदब के कमीनो तुम बचाओ साहबा जे गुस्ताख थे हरामी पर वसन था जाऊं वो ज़हरा जे गुस्ताख थे हरामी पर खुदा के रजात बुलंद फरमाए मुझे नारे मरहूम जा ये जुमला में पढ़ंदो हो सहाबा जा नौकर हूं सहाबा जा खादिम आए सहाबा जे कदमन जी खाक असा शीयन जे अखिन जो सुरमो वाह सही मां असा हर में सहाबी मजन जला पढ़ो रे पढ़ो टाइम कती रात है लाइट टाइम आप पढ़ो सवाए कहीं दुनिया जा बदतमीज दुनिया जा जाहिल जिन खे इस्लाम जी खबर नहीं मान जी वो वरी तहमतूं था हणन उन्हनि शरीफन ते जिनके हिक हथ में अल्लाह जो कलाम कुरान वाह 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 ऐं जिन जो ॿियो हथ मोहम्मद जी आल जे मरहबा क्या कहना ज़हरा जो रिश्तो छा आहे मोहम्मद मुस्तफा सां ज़हरा छा आहे मां सोचो तो कुछ ॿियो हुयो पर इंशाअल्लाह उनखे वरी जेकॾहिं हयाती रही त सुभाणे ताईं मुअखर था कयूं बाबा ही असांजी मजलिस हे असांजा प्रोग्राम रुगो इन जे लाइ नाहिन हूंदा फज़ाइल ॿुधी करे ख़ुशि थियो नारा हणो मसाइब ॿुधी करे बगोढ़ा अखियुनि में आणियूं ऐं हलिया वञा असांजा हे प्रोग्राम इन जे लाइ नाहिनि ज़हरा है मोहम्मद जी थी ज़हरा है मोहम्मद जी थी बेशक औरत जो खट में खट बल्कि इंच में औरत जो टे शक्लूं टे सूरतूं औरत टिन दर्जन ते फाइज थे दुनिया में आई तो थी बन गई ये पहले दर्जो पहली शक्ल और पहली सूरत यो दर्जो शादी थी कहीं ना कहीं की घरवारी बदरजा बसूरतों दुनिया ते आई थी बन जी निकाह के बाद कहीं इज्जत कहीं खैरत कहीं घरवारी है बदरजा बसूरतों टे नंबर ते जने खुदा औलाद से नवाजियो अल्लाह औलाद अता कई हाणे इहाई औरत छा बणजी भाउ बणबी न कायनात कुर्बान कया ज़हरा तुंहिंजी इज़्ज़त और अज़मत ते
जॾहिं थी बणजी आई न जॾहिं ज़हरा थी बणजी आई मोहम्मद जे ज़ुबान तां हिकु हदीस जारी थी वो मोहम्मद जे ज़ुबान तां हदीस जारी थी इन्नल बिन्त रहमतुन हर थी पंहिंजे पीउ जे लाइ रहमत असांजो माहौल तब्दील थी चुको आहे असांखे औलाद अगरि घुरिजे थी त पुट जी शक्ल में घटि में घटि पहिरीं औलाद पुट जी शक्ल में पर वरी बि जेको माहौल ॾिसनि था त पुट जे ॼमण ते ख़ुशी थी कई वञे धीउ जे पैदा थियण ते मुंहुं लही था मां कंहिं जॻह ते को जुमिलो पढ़ियो हुयो त धीउ ऐं पुट जे औलाद में फ़र्क़ु केतिरो आहे जो तव्हांजी ख़िदमत में बयानु कयां धीउ ऐं पुट जे औलाद में फ़र्क़ु केतिरो आहे जॾहिं ख़ुदा पंहिंजे कंहिं बंदे खे पुट जी औलाद अता कंदो आहे न त ख़ुदा उन बच्चे खे चवंदो आहे वञ दुनिया ते ऐं दुनिया ते वञण खां बाद पंहिंजे पीउ खे चइजांइ त बाबा परेशान थियण जी ज़रूरत नाहे तुंहिंजी मदद जे लाइ ख़ुदा मूंखे मोकिलियो आहे जॾहिं पुट जी औलाद त ख़ुदा उन पुट खे छा चवंदो आहे दुनिया ते वञी करे पंहिंजे पीउ खे इहा लफ़्ज़ चइजांइ त बाबा परेशान थियण जी ज़रूरत नाहे मूंखे ख़ुदा तुंहिंजो बाज़ू बणाए करे मोकिलियो आहे मूंखे ख़ुदा तुंहिंजो मददगार बणाए करे मोकिलियो आहे हाणे जेको जुमिलो तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कयां तोखे ख़बर पइजी वेंदी त धीउ जी अज़मत छा आहे पर जॾहिं ख़ुदा कंहिं बंदे खे धीउ जी औलाद अता कंदो आहे न त ख़ुदा उन न्याणीअ खे चवंदो आहे दुनिया ते वञ पंहिंजे पीउ खे लफ़्ज़ इहे चइजांइ त बाबा परेशान थियण जी ज़रूरत नाहे ओ तुंहिंजे मदद जे लाइ मुंहिंजो ख़ुदा मौजूद पहिरियों दर्जो पहिरीं सूरत औरत जॾहिं हिन दुनिया ते अचे थी धीउ बणिजी जॾहिं फातिमत ज़हरा धीउ बणिजी आई तो मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे पाक ज़ुबान तां हदीस जारी कई इन्नल बिन्त रहमतुन हर धीउ पंहिंजे पीउ जे लाइ रहमत आहे ज़हरा हीअ काइनात तुंहिंजे अज़मतुनि तो क़ुर्बान कयां ओ उन पीउ जे लाइ रहमत बणिजी आई आहे जेको आलमीन जे लाइ पाण रहमत बणिजी आई सूरत निकाह थियो शादी थी हाणे जेका पहिरियों धीउ हुई उहा कंहिंजी बणी घरवारी हाणे जेॾी महिल थियो न निकाह जनाब पाक सैयदा जो अली इब्न अबी तालिब साहब मोहम्मद मुस्तफ़ा जी पाक ज़ुबान ते वरी हिकु हदीस आई अल्लाह जे रसूल फरमायो त हर घरवारी पंहिंजे मुड़स जे ईमान जो अधु हिस्सो बचाईंदी आहे हर घरवारी शायद थकियो वेठो आहे हर घरवारी पंहिंजे मुड़स जे ईमान जो अधु हिस्सो बचाईंदी आहे ज़हरा छा त तुंहिंजी अज़मत आहे ओ उन मुड़स जे ईमान जो अधु हिस्सो बचायो अथई जंहिंखे मोहम्मद कुल ईमान जे लक़ब सां नवाज़ियो तामीरी ऐं इस्लाही वाक़ियो आहे हिन वाक़िए जो बयान करणु ज़रूरी आहे कंहिंजी धीउ कंहिंजी इज़त निकाह खां बाद शादीअ खां बाद जेॾी महिल असांजे घर अचे थी हुनजा कुझु हक़ असांजे ॻिचीअ में हुनजूं कुझु ज़िमेदारियूं असांजे हिननि कुल्हनि ते औरत पंहिंजा कम बख़ूबी अंजाम ॾे मर्द पंहिंजा कम बख़ूबी अंजाम ॾे
बंदा खुदा उनजे इबादत जो हिकिड़ो मेयार था ॿुधाइनि त सुबुह जो घर खां निकिरंदो हुयो मुसल्लो हीअं बगल में हूंदो हुयुसि एक आध टाइम जी मानी भी पाण सां गॾु खणंदो हुयो हाणे जेका आबादी हुई उन बस्तीअ जी उन ॻोठ जी उन शहर जी उन आबादीअ खां ॿाहिरि निकिरी करे हिकु वाह हिकु शाख पहंदी हुई हे अची वेंदो हुयो उन वाह जे मथां बगल में मुसल्लो कढी उन बहंदड़ पाणीअ जे मथां रखंदो हुयो मुसल्लो बीठी वेंदो हुयो लफ्ज़ लफ्ज़ ते तवज्जो बहंदड़ पाणीअ जे मथां मुसल्लो रखे मुसल्लो बीही रहे हाणे मुसल्ले जो बीहण एतिरो कमाल न आहे जेको कमाल वारो जुमिलो अॻियो आहे उन मुसल्ले जे मथां बहंदड़ पाणीअ जे मथां हे पाण बीही करे ख़ुदा जी इबादत कंदो हुयो अकुल तस्लीम नथो करे हिन ॻाल्हि खे इंसान पाणीअ जे मथां बीही करे अल्लाह जी इबादत करे ऐं पाणी उनखे ॿोड़े न लेकिन वाक़ियो नक़ल थियल ऐं तमामु वॾो अरसो ज़रे घटि मां सम्झां थो 24 साल मूंखे थी विया आहिनि इहो वाक़ियो मां पढ़ियो पिया आहे उलमा खां ॿुधो पिया सॼो ॾींहुं बहंदड़ पाणीअ जे मथां बीही करे अल्लाह जी इबादत में गुज़ारींदो हुयो हाणे दुनिया जो दस्तूर आहे जेकॾहिं तव्हां असां घर खां ॿाहिरि दोस्तनि जे विच में वेही करे जेकॾहिं ॾाड़ न हणूं ड्रिछ न हणूं पंहिंजी तारीफ़ पंहिंजा कसीदा न पढ़ूं पर घटि में घटि घर में अची करे माइनि जे आॾो घरवारनि जे आॾो पंहिंजी तारीफ़ पंहिंजा कसीदा पढ़ंदा आहिनि हिनखे उर्दू ज़ुबान में चवंदा आहिनि अपने मुंह मियां मिठो पर पंहिंजा कसीदा पाण पढ़नि ॿाहिरि ॾाड़ न हणंदासीं पर घटि में घटि घर में अची करे घरवारीअ जे आॾो ॾाड़ ज़रूरु हणंदासीं हाणे हे वीचारो बि आयो ॾाड़ हई हेॾो वॾो मां इबादत गुज़ार हे मुंहिंजे इबादत जो मेयार मंज़िल जो बहंदड़ पाणीअ जे मथां मुसल्लो रखां ऐं उन मुसल्ले जे मथां बीही करे अल्लाह जी इबादत कयां पाणीअ जी छा मजाल छा ज़रूरत जो मूंखे ॿोड़ण जी कोशिशि करे हाणे जेॾी महिल इहा ॾाड़ हयई घरवारी खिली करे चयसि जे मुंहिंजे सिर जा ताज मुंहिंजा सुहिणा सरदार इहो एॾो मक़ाम जेको ख़ुदा तोखे अता कयो आहे सॼी महिनत मुंहिंजी थई हाणे जेॾी महिल घरवारी लफ़्ज़ चयोसि त हिन निंड में विधो घुंज सॼो ॾींहुं इबादत मां कयां क़याम मां कयां रुकू मां कयां सजदा मां कयां ज़िक्र ख़ुदा जो मां कयां महिनत सॼी मुंहिंजी वरी तूं बि चवे त मुंहिंजे करे थई हलड़ी हल ॻाल्हि हिन खां बर्दाश्त न थींदी थियो ॿियो ॾींहुं असां गॾु हल थियो ॿियो ॾींहुं सिजो भरियो घरों निकितो मुसल्लो हीअं बगल में हिकु वक़्त जी मानी हाणे जेॾी महिल आबादी क्रॉस करे पहुतो अची उते वाह जे मथां नाले जे मथां पंजाब जे अंदरि नालो बि चवंदा आहिनि वाह खे शाख ते वाह जे मथां अची बीठो हाणे से मुसल्लो रखण जी हीअं कोशिशि करे जेको अॻ में मुसल्लो बीही रहंदो हुयो हाणे पाणी उनखे पाण सां गॾु लोढ़ण जी कोशिशि पियो करे चईंदे पाणी त पाण सां गॾु छिकियूं थो वञे हीअं हथनि सां पकताईंसि वरी कोशिशि कयईं पाणी वरी साॻी चुठ कई हिन सां हाणे हथनि सां पकड़े करे हिन उन मुसल्ले जे मथां बीहण जी कोशिशि कई पर पाणीअ जे मथां हिन जो पेर बीठो कोन पाणीअ जे अंदरि सॼो ॾींहुं हिन वीचारे जो ईअं गुज़री वियो हिकु रकात पढ़ी न सघियो हाणे जेके ख़ामोश थी विया आहियो जेके घर वारनि जे कंहिं बि चङे कम ते उन्हनि जो शुक्रियो अदा न कंदा आहियो तव्हां मां सां छो ॻाल्हाईंदो बाबा
सॼो ॾींहुं वेचारे कोशिश कई पर हिकु सजदो न करे सघियो, हिकु रकात नमाज़ जी न पढ़ी सघियो। परेशान जेॾी महिल वापसि अचे पहुतो न मग़रिब कोंग में, चेहरो परेशान। हाणे जॾहिं परेशानी जा आसार चेहरे ते हुजनि घर वारी तहां असांजी हमदर्द आहे न, तहां असांजी साथियाणी आहे न, शरीक हयात आहे न। जॾहिं मुड़ुस जो चेहरो लथल ॾिठई, मुड़ुस खे परेशान ॾिठई, हीअं साम्हूं आयसि चई त हवाल भला परेशान छो आहे? जीअं जो हे बेथन मां सां थी आहे, अॼु हीअ जुठ मां सां थी आहे। सॼो ॾींहुं चई गुज़री वियो, हिकु सजदो न करे सघियुमि, हिकु रकात नमाज़ जी न पढ़ी सघियुमि। हाणे थोरो बेदार थी करे जुमिलो ॿुधिजो। घर वारी मुस्कुराए करे चयोसि, मां जो भले तोखे चयो हुयुमि त इहो मक़ाम मुंहिंजे करे ठही। इहो वरी कीअं भला मूंखे सम्झाए त सही, इहो वरी कीअं मूंखे सम्झाए। हाणे घर वारी ॿुधाए थी पई त जंहिं ॾींहं खां वठी करे तो साम्हूं जो रिश्तो जुड़ियो आहे, तो साम्हूं जो निकाह थियो, तुंहिंजी घरवारी थी करे मां तुंहिंजे घर में आयमि, उन ॾींहं खां वठी करे अॼोके हिन ॾींहं ताईं हिकु लुक़्मो हराम जो मां तोखे खारायो नाहे। ऐं मां जहिड़ी महल में तुंहिंजे लाइ मानी पचाईंदी आहियां त अटो ॻोहींदी बाद में आहियां, अॻ में वुज़ू कंदी आहियां। अटो ॻोहींदे मानी पचाईंदे मुंहिंजी ज़ुबान ते या ख़ुदा जो कलाम हूंदो आहे या मुहम्मद आल मुहम्मद ते दुरूद हूंदो आहे। जेकॾहिं घर जे अंदरि मानी मिलनि था त असां पचाई वञे। मानी पचाइण खोड़ में मानियूं पचाइण वारियूं ख़वातीन जेकॾहिं बावज़ू थी करे पचाइनि ऐं मानी पचाईंदे या त ज़ुबान ते क़ुरान करीम जूं आयतूं हुजनि या मुहम्मद आल मुहम्मद ते दुरूद हुजे, बरकतुनि घर में न अचनि त छा थिए, रहमतुनि जो नुज़ूल न थिए त छा थिए। बुलंद आवाज़ सां सलवात। के शख्स जी घरवारी जनाब सैयदा जे घर पई अचे, हे जेको मुख़्तसर वाक़ियो आहे तामीरी या इस्लाही। के शख्स जी घरवारी जेॾी महिल जनाब सैयदा जे पासे पई अचे त मुड़ुस हिकिड़ो सवाल कयोसि त बीबी जे ख़िदमत में वञे थी, मुंहिंजो सलाम अर्ज़ कजांइ, ऐं बीबीअ खां पुछा कजांइ त आकाज़ादी मुंहिंजो घरवारो को पुछा करे त छा मां तव्हांजो शियो आहियां। हिन लफ़्ज़नि ते तवज्जो कजो। कोई न क़िस्म जी गुफ़्तगू ते कॾहिं कॾहिं मुमिनीन नाराज़ बि थी वेंदा आहिनि। बाबा जेकॾहिं तव्हां नाराज़ थी वियो त परवाह न आहे। बावारे बुलंदतर सलावत। मुंहिंजो भाउ आहे, क़ाबिल एहतराम आहे ऐं तव्हांजी ख़िदमत में आई इल्तिमास आहे पूरे शौक़ ऐं ज़ौक़ सां असांजे के तव्हां ॿुधंदव ऐं कोशिशि इहा कयो त जेके मुमिनीन हिन अॼोके ॾींहं ताईं अॼु ॿी मजलिस आहे, जेके हिन महिल ताईं बि हिन ॿी मजलिस में न आहिनि अची सघिया, उन्हनि खे अर्ज़ु कयो त हे उहे ॾींहं आहिनि जिन खे उलमा जे तरफ़ां ताक़ीद कई वई आहे त हिननि ॾींहंनि खे उहे मल्हायो जीअं हुसैन जा ॾेहाड़ा मल्हाईंदा आहिनि। हाणे मुख़्तसर वाक़ियो न ख़ुबात बचाए चुका आहे, जेकॾहिं मसाइल तव्हांजी ज़हमत तमामु बीबीअ जे ख़िदमत में वञे थी, मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ो सवाल सबक़ में सलाम अर्ज़ कजांइ, उन खां बाद पुछा कजांइ त मुर्शिद ज़ादी आकाज़ादी मुंहिंजे घर वारे सवाल कयो आहे त छा मां तव्हांजो शियो आहियां। हाणे हे वाक़ियो उन्हनि जे लाइ सबक़ आहे जेके पंहिंजे तरफ़ां पंहिंजो पाण खे मोमिन बि सम्झूं वेठा आहिनि, वॾो हाजी क़ाज़ी ऐं नमाज़ी बि सम्झूं वेठा आहिनि, वॾो अज़ादार बि सम्झूं वेठा आहिनि। छा मां तव्हां
शियो आहियां हिन जी घरवारी अचे पहुती ख़िदमत जनाब सैयदा में सलाम कयई ऐं पंहिंजे मुड़ुस जो सलाम में बीबीअ जे ख़िदमत में अर्ज़ कयई बीबी मुंहिंजे घरवारे जो सवाल ज़रा फरमायो त कर बीबी मुंहिंजे घरवारे पुछा कयो आहे त साईं को पुछा कजांइ त छा मां तव्हांजो शियो आहियां हाणे सवाल जा लफ़्ज़ ई आहिनि त छा मां तव्हांजो शियो आहियां बाबा जवाब हूंदो आहे सवाल जे मुताबिक़ हाणे जेके लफ़्ज़ सवाल में हुया बीबी उन मुताबिक़ जवाब ॾिनो बीबी फरमायो जेॾी महिल वापसि वञे पंहिंजे मुड़ुस खे चइजांइ त तुंहिंजो मुड़ुस असांजो शियो न आहे तुंहिंजो मुड़ुस असांजो शियो न आहे जेॾी महिल घर वापसि आई मुड़ुस खे जेॾी महिल जवाब ॿुधायईं न ॼण ज़िंदगी ख़त्म थी वयसि ॼण ज़िंदगी ख़त्म थी वयसि खाधो पीतो ख़त्म थी वियो उम्मीदूं ख़त्म थी वियूं ॼण ज़िंदा रहणु चाहे ई न पियो बाबा हिन माहौल मुआशिरे जे अंदरि जहिड़ा बि आहियूं मंसूब त आल मोहम्मद जे पासे आहियूं तो असांखे पुठो थो वञे त बि हिननि जे नाले ते तो असांजो जानी नुक़सान आहे त बि हिननि जे करे माली नुक़सान आहे त बि हिननि जे करे टारगेट क्लिक थी कई वञे त बि हिननि जे करे पत्थर था वसाया वञनि त बि हिननि जे करे हाणे जेॾी महिल ख़बर पएसि त बीबी हे जवाब ॾिनो आहे ॼण ज़िंदगी ख़त्म थी वई उम्मीदूं ख़त्म थी वयूं हाणे जेॾी महिल हिन जी घरवारी हीअ सूरत हाल ॾिठी डुकंदी आई जनाब सैयदा जी बारगाह में बीबी जेॾी महिल को वठी तुंहिंजे बारगाह में वई आहियां तुंहिंजो जवाब ॿुधायो थमांसि बीबी खाइण पीअण छॾे ॾिनो अथई बीबी ज़िंदा रहण जी उम्मीद ख़त्म थी वई अथसि बीबी बिस्तर ते अची वियो आहे हाणे जेके जुमला जनाब सैयदा फरमाया उतो असांखे आसरो आहे त हिन पाक घराणे जो तो असांखे पंहिंजे अमलनि ते एतिरो यकीन कोन्हे जेतिरो यकीन हिन घराणे जी शफ़ाअत ते आहे हाणे जनाब सैयदा फरमायो तो सवाल कयो हुयो त बीबी छा मुंहिंजो घरवारो तव्हांजो शिया आहे मां जवाब ॾिनो हुयो तुंहिंजे सवाल मुताबिक़ त तुंहिंजो घरवारो असांजो शिया न आहे मां ईअं किथे चयो हुयो त तुंहिंजो घरवारो असांजो होबदार बि कोन्हे तुंहिंजो घरवारो असांजो होबदार आहे ऐं असां सां जेको बि मुहबत कंदो आहे असां आले मोहम्मद उनखे लावारिस न आहियूं होबदार आहियूं बाबा होबदार ज़रूर आहियूं शिया न आहियूं शिया जो मक़ाम बुलंदो बाला अली जो शियो ऐं आले मोहम्मद जो शियो अगर कोई चवराए त सलमान अगर कोई चवराए त मिक़दाद अगर कोई चवराए त अमार अगर कोई चवराए त कुमैल अगर कोई चवराए त मालिक अस्कर कोशिश कयो वो असांजी निस्बत आले मोहम्मद जे पासे वॾो मक़ाम आहे तुंहिंजो वॾी इज़त आहे तुंहिंजी वॾी अज़मत आहे तुंहिंजी जो पाण खे हल्को न सम्झिजां अल्लाहु अकबर बाबे जे वफ़ात खां बाद 70-75 ॾींहं या 90-95 ॾींहं ज़िंदा रही मोहम्मद जी बस 50 घोड़ा तव्हांजे अखियुनि में अची वञनि बख़्शिश जो सामान मुहैया थी थो वञे ये 70-75 ॾींहं 90-95 ॾींहं कंहिं जुमे जे ख़ुतबे जे दौरान मां इहो जुमिलो बयान कयो हुयो त इहे ॾींहं ज़हरा गुज़रियल ॾींहं 70-75 ॾींहं 90-95 ॾींहं उलमा लिखियो आहे बाक़ियतल ऐन हर वक़्त रोए हा मोहम्मद की थी अजर को मिलंदा खुदा तव्हांजो वरियो पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए खुदा हिन ख़ानदान जे ग़मन खां अलावा कहीं दुख में तव्हांखे न मोड़े बाक़ियतल ऐन हर वक़्त रोईंदी रहंदी हुई दिलि ते पैगंबर ऐं जेकॾहिं रोअण अचेव शर्म करे न थो बाक़ियतल ऐन हर वक़्त रोईंदी हुई नाफ़िलतल जिस्म ज़हरा कमज़ोर थी वई हुई उलमा को पुछा कयो उलमा जे मथनि ते क़ुरान रखो कमज़ोर
जिस्म कमजोर थी वही हुई, मुअस्सबत अर्रअस, हर वक्त पेशानी के मौत की बदल कमा बीमार हुजन, कमा बीमार हुजे, बच्चा नंढा हुजन, उहा मां हीअं दुआ जा हथ खणंदी आहे त खुदाया मूंखे शिफ़ा अता कर, मुंहिंजे मथां कोब वाक़े थी वियो त मुंहिंजे हिननि मासूम बचड़नि जो अलाए छा थी वेंदो। हो एॾो त ईज़ायो बाबे जी उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा खे। हसन ऐं हुसैन बि नंढा हुया, ज़ैनब में कुलसूम बि नंढी हुई, हो पंहिंजे ज़िंदगी ऐं शिफ़ा जी दुआ न घुरंदी हुई, हमेशा हीअ दुआ जा हथ खणी ज़हरा चवंदी हुई, अल्लाहुम्मा अज्जिल वफ़ाती, खुदाया ज़हरा ज़िंदगी खो तंग अची वई आहे, ज़हरा खे मौत ॾे। 17 साल कुछ महीने उमर मोहम्मद जे धीर 17 साल कुछ महीने। बस बचा लफ्ज़ न पढ़ंदुमि, मां मुफ़स्सल न पढ़ंदुमि। वसीयत हुई त जनाब ज़हरा जी, या अली गुस्ल पाण ॾिजा, अली कफन पाण पाराइजा, अली नमाज़ तूं पढ़जा। अली अमीर वियो मस्जिद जे पासे, जनाब सैयद आखिरी शहज़ादनि खे चयो त वञो नाने जी क़बर ते, नाने जी क़बर ते वञी करे मुंहिंजे हक़ में दुआ घुरो त ख़ुदा मूंखे शिफ़ा ॾे। ॿई शहज़ादा आया, ॿिनी शहज़ादनि यक ज़ुबान थी करे चयो, नाना अम्मा बीमार, नाना अम्मा बीमार, नाना अम्मा खे शिफ़ा मिले, ये लफ़्ज़ ख़त्म थिया, ये क़बर नबी जो आवाज़ आयो, हसन और हुसैन यकीन थी विया हो, वापस हलिया घर वापस ईंदे ॿई शहज़ादा मस्जिद में आया।
खुदा के अंदाज सां कयई ज़हरा जे बाद सकीना जे बारनि में विधई हथ सकीना के हीअ मथे कयई या हिन बदबख्त कबीर सकीना जे मुंह ते हई तमाच तो सकीना ज़मीन ते गिरी सकीना रोईंदे हिकु लफ़्ज़ चयो त हे इंसाफ़ आ त बाबो बि मुंहिंजो क़त्ल थिए